सबका पिरों त खालिक अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम जी तारीफ। सुब्हानल्लाह व बिहम्दी, सुब्हानल्लाह अल अज़ीम, सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह व ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। अल्लाह अल्लाह रब्बी ला उशरिकु बिशै व अस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। याद रखो इंसान, जेकॾहिं तुंहिंजा सुकून तबाह ऐं बर्बाद जा बेचैन, हर वक़्तु उदास ई उदास, का ॻाल्हि सम्झ में नथी अचे, मायूस, टे ॻाल्हियूं यादि रखजांइ। इन्हनि टिनि ॻाल्हियुनि ॾे फोकस ॾिजे। इन टिनि ॻाल्हियुनि मां हिकु ॻाल्हि बि तो में अगरि राइट आहे त उन वक़्तु छा करणु घुरिजे, इहो बि रस्तो ॾींदुमि। जल्दी निकिरी ईंदी उन तकलीफ़ न परेशानी खां, पर यकीननि सां यकीन रखण तो इंसान जो कमु आहे, मदद करणु मुंहिंजे रब जो कमु। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो न, नंबर 1 ते जा त के इंसान सां दिलि लॻाए वेठो आहे, जंहिंजा तोखे रवैया ॾाढी तकलीफ़ था ॾियनि। नंबर 2 जा त पंहिंजे दिमाग़ में वॾा वॾा ख़्यालात रखी वेठो आहे, जिन ख़्यालातनि खे पूरो नथो करे सघे। नंबर 3 जा त पोएं वक़्त में कंहिंजा सुकून तबाह ऐं बर्बाद कया। जेको इंसान पाण करे ईंदो आहे उहो यादि न ईंदो आहे, जेको साम्हूं वारो कंदो आहे उहो फौरन यादि ईंदो आहे। यादि रखो, हे गुलाब जा गुल, जेकॾहिं इन टिनिनि मां हिकु बि राइट आहे त हिकिड़ो कमु कजे। कहिड़ो? अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम जी दरबार में वञ, प्यारे खालिक अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम जे आॾो झुक, अल्लाह जे आॾो बि न झुकंदे त कंहिंजे आॾो झुकंदे? हिकिड़ी ॻाल्हि यकीन रख, जेकॾहिं इहो पैगाम ख़ासि तुंहिंजे लाइ तूं ॿुधियो, पाण ठीकु आहे, इहो ख़ासि तूं ॿुधियो, तोखे दिलि सां लॻो त सम्झी इहा अल्लाह जे तरफ़ खां तोखे हिदायत मिली। रब लही अचे इंसान खे हिदायत न ॾींदो आहे, रब इंसान जे ज़रिए ते ई इंसाननि ताणी हिदायतियूं पहुचाईंदो आहे। जवान जी औलाद, तूं कर मदद, रब न करे त मुंहिंजो सर कटे छॾिजे। तूं कर त ॾिस न, करण तो इंसान जो कमु आहे। हाय हाय खालिक अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम, जेकॾहिं तुंहिंजी उहे परेशानियूं, मुश्किलातियूं, वॾी वॾी परेशानियूं सोचूं, हाय हाय ख़ुशियुनि में जेकॾहिं न बदिला वई त मुंहिंजो नालो मिटाए छॾिजे, मुंहिंजो नालो मिटाए छॾिजांइ। जवान जी औलाद, यादि रख, अॼु इंसाननि खे टाइम कोन्हे को जो तोखे हीअं आमो साम्हूं विहारे नसीहतियूं ॾियनि। अॼु मोबाइलियूं हलाइनि जा तोखे नसीहतियूं ॾियनि, अॼु पंहिंजे घरनि खे संभालनि जा तव्हांखे नसीहतियूं ॾियनि। कंहिंखे टाइम कोन्हे, कंहिंखे कोन्हे। जेकॾहिं मूं गुनाहगार जो पैगाम तो ताणी पहुतो आहे त सम्झ मूंखे अल्लाह कंहिं गुनाहगार जे ज़रिए हिदायत पहुचाई। अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम जेकॾहिं तोखे ख़ुशियूं न ॾे त मुंहिंजो सर कटे छॾ न, पर यकीन रखजांइ, सभ खां नंबर 1 ते त अल्लाह सां सचो थीजे, रब सां सचो थी। कोशिश कर जेका ज़बान में कूड़ ॻाल्हाइण जी आदत इहा ख़तमु करे छॾ। यादि रखो इंसान, कूड़ न ॻाल्हाईंदा, सच अल्लाह खे पसंदि आहे। सच ॻाल्हाइण जी कोशिश रखो, सच ॻाल्हाइण त सिखो। जेकॾहिं वात में ख़ुदा जो कसम ख़ुशबू पैदा न थिए त मूंखे लानत ॾेई छॾ। कर हाय हाय ए जवान जी औलाद,
वक़्तु 4 ॾींहंनि जो ते 4 ॾींहं जे वक़्त में उन ख़ालिक अकबर खे न सुञातई त कहिड़ी ग़ैरत आहे ज़िंदगी 4 ॾींहंनि जी आहे। इन 4 ॾींहंनि जी ज़िंदगी में इहो सोच त मां दुनिया में छाजे लाइ आयो रब सां जेकॾहिं सचो न आहे त पोइ कहिड़ी ग़ैरत थी। नमाज़ त गैर मुस्लिम न पढ़ंदा, तूं बि जेकॾहिं नथो पढ़े नमाज़ त गैर मुस्लिमनि खे ॾिसी ऐं पंहिंजे ग़रीबान खे ॾिस, फ़र्क़ु कहिड़ो आहे? को बि फ़र्क़ु न आहे। नमाज़ फ़र्ज़, नमाज़ पंहिंजी ज़िंदगीअ खां दूर न कर। इहा ई त नमाज़ आहे जेका रोड रस्तनि जे हादसनि खे तोखे बचाईंदी, बिजली जे करंटनि खां तोखे बचाईंदी, अगलनि जी अज़ियतनि खां तोखे बचाईंदी। यादि रखो इंसान अस्पताल जे डॉक्टरनि खां जेके चीरे ऐं फाड़ींदा आहिनि उन्हनि खां तोखे बचाईंदी। नमाज़ बि उहा नमाज़ जे वक़्त में बीहे त इहा सोच रख मुंहिंजे आॾो अर्शल अज़ीम या रब ज़ुल जलाल वल इकराम अल्लाह अल्लाह रब्बी ला उशरिक बि शैया या रब ज़ुल जलाल वल इकराम मुंहिंजे आॾो बीठो। जॾहिं लॻे तो तूं मां जे पेट खां ॿाहिरि आयो हूंदे, अहिड़ी नसीहत तोखे केरु न ॾिनी हूंदी जहिड़ी तोखे मां थी ॾियां। ख़ुशि नसीब इंसान तव्हां ॻाईंदड़ बि ॿुधा, डांसी हणण वारा खदड़ा बि ॾिठा, मश्करा बि ॾिठा, पर अचानक मूं गुनाहगार जहिड़नि माण्हुनि खे बि ॾिठो न। अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो आहे, जेके जहिड़े ज़िमे ते लॻाए। रब जी बग़ैर इजाज़त ते वर जो पतो बि न हलंदो आहे। किन खे अल्लाह नचाइण ते लॻायो त किन खे बसि उहा बि उन जी गैरत हूंदी आहे। गैरत 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 जंहिं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे दीन खे बचाइण ऐं दीन खे हिफ़ाज़त ॾियारण जे लाइ केॾियूं तकलीफ़ूं ॾिसणी पयूं। आले बैत खे वॾी तकलीफ़ूं ॾिसणी पयूं, बुखूं कटणी पयूं, पेट सां पथर ॿधा। अॼु असां उन्हनि जी उम्मत थी करे अॼु उन दीन जी कहिड़ी इज़त था रखूं, उहे हर के जी पंहिंजे गिरेबान में सभिनीनि खे ख़बर आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जहिड़े वक़्तु इंसान खे मथां मौत मलकल मौत ईंदो आहे न त मौत खां वार्निंग घुरंदो आहे। कहिड़ी? थोरो वक़्तु ॿियो बि ॾे, थोरो वक़्तु ॿियो बि ॾे, पर यादि रखे इंसान वक़्तु बार बार न ईंदो अथई। पुछो उन्हनि खां जेके वीचारा बिजली जी शाटुनि में मरी विया, पुछो इन्हनि खां जेके घरों सिंगार जी सफ़र में विया वापसी में लाश आया, पुछो उन्हनि खां जिन जो को ॾोह ई न हुयो बेगुनाह मारिजी विया। यादि रखो 2023 जो साल जेको आहे न वॾो गोरो में गोरो आहे, वॾे गोरे में गोरो आहे। यकीन रखो मां इन किसे खे वधीक नथो हलाइणु चाहियां। अॻ में ई मां 2022 जो बयानु कयुमि, अलाह जे अज़ाब जी निशानी ॾियमि। उन में बि मूंखे माण्हुनि घटि वधीक घणो ॻाल्हायो, मूंखे पिया चवनि तूं अलाह न आहीं, तूं हे न आहीं जो तूं अॻु घटी थो करे। बाबा फ़र्क़ु इहो आहे, बसि सम्झ ऐं बेसम्झ वारे। मां गुनाहगार आहियां, मां उन ग़रीब या रसूलुल्लाह मुस्तफ़ा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुनाहगार उम्मती ज़ुबैर शेख ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम जो ख़लिक़ियल ज़ुबैर शेख गुनाहगार। बाबा मूंखे कहिड़ी ताक़त आहे? फ़र्क़ु इहो आहे, तव्हांजा सफ़र न थियल आहिनि, असांजा सफ़र थियल आहिनि। नॉलेज मिलंदी आहे सफ़रनि ते। काफ़ी ॾाढो त हणी वेंदा आहिनि असांखे, 7 समुंडनि जो पाणी पीतल आहे, पर ख़बर उन्हनि खे न चीच जी बि न हूंदी आहे। यादि रखो ए मुड़सो, जेकॾहिं
तव्हांजे मथां इहे बेसुकून वारा हालात हलनि था त इहे 3 ग़लतियूं पाण मां पकड़जांइ। कहिड़ियूं? नंबर 1 त जा त के इंसान सां दिलि लॻी आहे, उनखां बेवफ़ाई थी मिले, बेरुखी थी मिले, रवैया ख़राब उनजे करे। नंबर 2 ते जा त तुंहिंजे दिमाग़ में अजीब क़िस्म जा ख़्यालात आहिनि, वॾा वॾा बादशाही जहिड़ा, जेके पूरा नथा थी सघनि था उनजे करे। नंबर 3 जा पोएं वक़्त में कंहिंजा सुकून तबाह ऐं बर्बाद कया अथई, जिन जे करे अॼु रब बहरहाल अल्लाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो।